अस्सलाम वालेकुम। बरसातनि जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं दोस्तो। अॼु सिंध भर में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शायदि को सो वीलॉग यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा, जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु 24 कलाकनि जे दौरान यानी जुमेरात ताईं अॼु बरसाति कहिड़े इलाइक़नि में थींदी। ऐं कल्ह जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सूरत हाल। कल्ह सभ खां वधीक बरसाति लाहौर में 71, खानेवाल में 24, बदीन में 54, वीरपुर ख़ास में 38 मिलीलीटर रिकॉर्ड कई वई। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, कराची, हैदराबाद, ठट्टा ऐं बदीन, थरपारकर, सांगड़ ऐं सिंध जे साहेली इलाइक़नि समेत बरसाति जो इम्कान आहे। ऐं बाक़ी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। रोज़ाना जीअं तव्हांखे अपडेट ॾींदा आहियूं दोस्तो। जेका बि अपडेट हूंदी आहे सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं त वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा कयो, जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। अॼु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची, हैदराबाद, ठट्टा, बदीन, थरपारकर, सांगड़ ऐं सिंध जे साहेली इलाइक़नि समेत बरसाति जो इम्कान आहे। बाक़ी सिंध में मौसम अॼु गर्म ऐं मरतूब रहंदो। ऐं इन खां बाद में वरी जेका अपडेट ईंदी रहंदी उहा बि तव्हां ताईं असां पुॼाईंदा रहंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी क़िस्त में। ख़ुदा हाफ़िज़।